सिंधी नाटक जो टिकटूं तो कढाइणो हुन। सिंधी नाटक किथे आ? हे थाने जे काशीनाथ गानेकर ऑडिटोरियम में, हीरानंदानी मेडोस में। अच्छा अच्छा, कॾहिं आ? हे 11 तारीख़ शाम जो 8:30 बजे। अरे वाह, कहिड़ो नाटक आ? सिंधु सखा संगम जो दीवान गुरदनदास गोपलानी। दीवान गोवर्धनदास गोपलानी। अरे यार, मां त हिन नाटक जो ॾाढो नालो ॿुधो आहे। कीअं न ॿुधो हूंदे? करे कहिड़ी संस्था थी? सिंधु सखा संगम, जेका पोयनि 20 सालनि खां न सिर्फ़ु भारत में पर विदेश में बि पंहिंजी अलॻि अलॻि नाटक ऐं नृत्य नाटकाऊं पेश करे रही आहे। अरे वाह, एॾो छा ख़ासि आहे हिन नाटक में? हिन नाटक में हिकु किरदारु आहे, मतिलबु गोदू नाले जो किरदारु आहे, जेको हिकु माउ पीउ जो हिकु मोगो पुटु आहे। अच्छा। पर शाम जो 7 बजे खां पोइ हुन अंदरि हुनजे ॾाढी आत्मा अची वेंदी आहे। हुन खां पोइ सभिनि जूं हालतूं ख़राब थींदियूं आहिनि। अरे वाह, हा, त ज़बरदस्त कॉमेडी नाटक हूंदो? ज़बरदस्त कॉमेडी आहे, इन करे पंहिंजी फैमिली सां गॾु इहो नाटक ॾिसजांइ। हा यार, कम तो मां पंहिंजी जोइ खां पुछी वठां। ईअं न ही ख़राब थी टिकटूं। हा, पुछी वठे। हा, ठीकु आहे। अरे यार, हल टिकट कढा लो। सिंधियत फाउंडेशन पेश तो करे सिंधु सखा संगम जो खिली खिली पेट में सूर कराईंदड़ नाटक दीवान गोवर्धनदास गोपलानी। डैडी मूंखे छोकिरी पसंद आहे। ओ मुंहिंजी ज़ाल आहे, हल न हल ऐं ये मुंहिंजी ज़ाल आहे। पता न हिनखे बि ॾिसी चई मूंखे छोकिरी पसंद आहे। सलोचना, अचो, सलोचना।